सलाम साथियों, आवां तव्हांजो होस्ट काशान। अॼु तव्हांखे लुणक जे बारे में ॿुधाईंदसि। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। लुणक बि जंगली गांव में थींदड़ हिकु ॿूटो आहे। लुणक अक्सर करे वारियासी ऐं सैलाबी ज़मीन में थींदो आहे। अचो हाणे तव्हांखे हिन दिलकश ॿूटे जो दीदार करायां। अचो। ये है लुणक जो बूटो। लुणक जा पन 2 खां 3 सेंटीमीटर बेज़वी गोल शक्ल जा थियनि था। लुणक जा पन लुणक जी डांडी में थोड़ी थोड़ी विथी ते चहन जी तादाद में निकरंदा आहिनि। लुणक जे गोंच जो मुंह फोटोड़े खां वठी ई मथे हूंदो आहे। संदसि टारिन में गर वधीक हुजण करे उहे अक्सर करे ज़मीन ते लेटियल हूंदियूं आहिनि। ही ॾिसो, हिन जा पन चहन जी तादाद में आहिनि। ही 2, हिकु 2, ही 3, ही 4। लुणक जो बूटो ज़मीन ते लेटियल हुजण करे वाहे जो ॾेख ॾींदो आहे, पर लुणक जा पन ई लुणक खे धार करे बीठा हूंदा आहिनि। लुणक जे बूटे में पीले रंग जा गुल बि थींदा आहिनि, जेके ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि। उहे गुल सुबुह जो थींदा आहिनि, तंहिं करे असां तव्हांखे उहे गुल नथा ॾेखारे सघूं। लुणक जे बूटे खे मेहूं, बकरियूं, उट, ढगियूं, घोड़ा ऐं पखी बि ॾाढे शौक़ सां खाईंदा आहिनि। लुणक जो बूटो अक्सर करे मई ऐं जून महीने में फुटंदो आहे। हिन बूटे खे ॿहिराड़ी जा माण्हू भाॼी तौर बि इस्तेमालु कंदा आहिनि। ॿहिराड़ी जा माण्हू लुणक जा पन पटे दाल या पटाटनि सां गॾु रिधे खाईंदा आहिनि। लुणक जे पननि सां दाल या पटाटनि जी भाॼी में लोणियाठो सवादु थी वेंदो आहे, जंहिं करे हिन ॿूटे खे लुणक चवंदा आहिनि। लुणक जी भाॼी खे ॿहिराड़ी जा माण्हू तमामु घणो पसंदि कंदा आहिनि। हाणे त लुणक शहर जी बाज़ारनि में बि आम विकामे थो। असांजी वीडियो पसंदि आई हुजे त असांजो चैनल सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा।